हिक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। बबरलोई थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे, हिकु ज़ख़्मी थियो आहे। अब्दुल हमीद अतीरो ऐं मुश्ताक महर मोटरसाइकिल ते सवार थी फैज़बाग खां ॻाढ़ी मोरी वञी रहिया हुआ त हथियारबंदनि मथनि फायरिंग कई। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे त अब्दुल हमीद अतीरो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। हिकु भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। बबरलो थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि हथां हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे, हिकु क़तल थी वियो। अब्दुल हमीद अतीरो ऐं मुश्ताक महर मोटरसाइकिल ते सवार थी फैज़बाग खां ॻाढ़ी मोरी वञी रहिया हुआ त हथियारबंदनि मथनि फायरिंग कई। बबरलोई थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि तां हिकु ॼणो क़तल थी वियो आहे, हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे।